अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवांजे पसंदीदा प्रोग्राम टिपिकल टाक सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, टिपिकल टाक प्रोग्राम अवां पसंदि कयो पिया, फेसबुक ते असांखे फीडबैक ॾियो पिया, तव्हांजी वॾी महिरबानी। अब्दुल वहाब महर साहब आहिनि जेके चवनि पिया त जेके सब्ज़ी मंडी में यूनियन जा जेके अॻुवान हूंदा आहिनि, यूनियन जा सदर हूंदा आहिनि, उन्हनि खे तव्हां पंहिंजे प्रोग्राम में घुरायो। अब्दुल वहाब महर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां इहा फरमाइश कई। असां कोशिशि कंदासीं त ईंदड़ प्रोग्रामनि में सब्ज़ी मंडी जा जेके यूनियन जा सदर हूंदा आहिनि उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट कयूं। अॼु जेके असांजे प्रोग्राम में महिमान आहिनि उहो महिमान टीवीअ जो बेहद शौक़ीन आहे। टीवी ॾिसण जो, टीवी ॾिसणु घुरिजे, टीवी मां नॉलेज मिले थी, माण्हूअ खे न्यूज़ ॾिसूं था, दुनिया जहान जी ख़बर पवे थी, पर हद खां वधीक टीवी ॾिसंदो आहे जेको माण्हू ऐं वेझे खां वेही ॾिसंदो आहे, उनजी नज़र ख़राबु थी वेंदी आहे। इन जे करे तव्हांखे इहो चवंदासीं त टीवी ॾिसो पर थोरो परे वेही करे। अॼु जेको प्रोग्राम में असांजे गेस्ट आहे उनजो नालो आहे DWN। DWN छा जो शॉर्ट फॉर्म आहे, हिननि खां पुछंदासीं साईं तव्हांजो नालो इहो DWN छो आहे ऐं तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चवंदा, DWN छा आहे? थैंक यू साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजे प्रोग्राम में घुरायो। DWN दिलीप कुमार, वहीद मुराद, नदीम, टई मुंहिंजा नाला आहिनि। मेरा महबूब ज़माने से हंसी है यारो, प्यार करना पपा पा, प्यार करना तलाना, प्यार करना तो कोई जुर्म नहीं है यारो। मेरा महबूब माफ़ कजो, शीशो छा? DWN माना दिलीप कुमार, वहीद मुराद ऐं नदीम, ये टे नाला आहिनि तव्हांजा? जी हा। इहे त फिल्म स्टार आहिनि, इंडिया जो तमामु ज़बरदस्त हीरो आहे दिलीप कुमार, रहियो आहे पंहिंजे माज़ी में। ऐं वहीद मुराद बि माज़ी तमामु चॉकलेटी हीरो रहियो आहे, ज़बरदस्त। नदीम साहब तव्हांजा माशाल्लाह ज़िंदा आहिनि। इन्हनि टिनी जा नाला तव्हां कीअं रखिया आहिनि हिकिड़े माण्हू ते? छो जो मां टिनी सां जेको आहे मुंहिंजी मुशाबत मिलंदी हुई, टिनी सां मुंहिंजो चहिरो मिलंदो हो। कॾहिं मां जेको आहे वॾा कलम रखंदो हुउमि साइड ते सीन, त माण्हू चवंदा वहीद मुराद अचे थो, एक्शन हणंदो मावड़ा। ऐं कॾहिं जेको आहे सो मां नंढियूं कलमूं कराए ऐं विचो सीन कॾहिं माना हल्को हल्को, त ईअं माना लॻंदुसि दिलीप कुमार आहे। ऐं कॾहिं जेको आहे सो नदीम वांगुरु लॻंदुसि। त इहे टई नाला जेको आहे सो मां पंहिंजे मथां जेको आहे सो हिकिड़े क़िस्म जा रखी छॾिया। अच्छा, टीवी वेझो ॾिसण जे करे तव्हांजी नज़र बि ख़तमु थी वई, त पोइ आख़िर छो टीवी एतिरो वेझे खां ॾिसंदा हुयो? साईं मां तव्हांखे ॿुधायां, मां नंढी लाइ ॾाढो शौक़ीन हुउमि टीवी जो। असां वटि ब्लैक एंड वाइट टीवी हूंदी हुई, कंहिं वटि बि न हुई, पाकिस्तान में कंहिं वटि न हुई। अच्छा, मुंहिंजो बाबे वटि हुई, मुंहिंजो बाबो जेको आहे सो ट्रेन जो ड्राइवर हो। छा हुयो? पाकिस्तान में कंहिं वटि टीवी न हुई, तव्हांजे पीउ वटि हुई? ट्रेन जो ड्राइवर हो। ट्रेन जो ड्राइवर हुयो? जी हा। उन टीवी काॾां आंदी? उनखे जेको आहे सो हिकिड़ो जेको आहे अंग्रेज़ अचे पियो, उनजो सामान रहिजी वियो। पोइ उते जेको आहे उनमें टीवी बि हुई। बाबा जेको खणी आयो पहिरियों दफ़ो, माण्हू हैरान पइजी विया। असां वरी सम्झूं पिया त जेको आहे सो हिन जे पोयों के माण्हू आहिनि टीवी जे पोयों, खिली वञा थोरो। असां सम्झूं हिन जे पोयां माण्हू आहिनि, हे जेके बाग आहिनि, जेके गाॾियूं आहिनि, सभु हिन में कीअं थियूं अचनि, ॾाढो हैरान पइजी वियासीं। पोइ जेको आहे सो उन खां पोइ जेको आहे असां ख़बर पई त इहा टीवी आहे। पोइ हुन में जेको प्रोग्राम हलनि पिया, ख़बर पई त टीवी आई आहे। पोइ हुनखां मां ॾाढो शौक़ु, मां हीअं वेंदुसि, हीअं साईं टीवी ते हीअं वेंदुसि, हीअं वेंदुसि। हेॾे न वियो, तव्हां छा हेॾे? मां आहियां हेॾे। तव्हांखे ॾाढी आहे छा? न मुछूं आहिनि? हा, ही मुछूं आहिनि? हा, वे बाबा। पहिरियों माण्हू आहे जंहिंखे हेठि मुछूं आहिनि। माफ़ु कजो। अच्छा, इहो तव्हांजी नज़र एतिरी ख़तमु थी वई वेझे खां टीवी ॾिसी ॾिसी जो तव्हांखे ख़बर ई न पई आहे त तव्हां कपिड़ा कहिड़ा पाया आहियो, लेडीज़ चोलो छो पाया आहियो? लेडीज़ चोलो आहे? माफ़ु कजो, हिते शर्ट आहे मूंखे। शर्ट न, लेडीज़ चोलो पाया आहियो तव्हां कंहिंजो घरऊं? हा, थी सघे थो मां जल्दी में आयुमि त पाइजी वई। पोइ बि स्टाइल आहे। टोपी तव्हां कहिड़े क़िस्म जी पाती आहे? छा जी टोपी आहे इहा? ख़बर आहे किथां जी आहे टोपी? ख़बर न आहे, जेका त पात जेके अची वई। ऐं मफलर ॻीचे विझी छॾियो? जी हा। कहिड़े रंग जो आहे मफलर? कहिड़े रंग जो आहे? ॻाढ़े कलर जो। ॻाढ़ो आहे? मां सम्झो कारो आहे। नज़र ख़तमु थी वई न। तव्हां हीअ छा खणी आहियो थैली में? छा आहे?
ये कुछ बिस्कुट आहिनि खाईंदो तव्हां? बिस्किट तव्हां खाओ पर इहो टीवी वेझो ॾिसंदा हुयो जॾहिं फिल्मूं बि तव्हां वेझो ॾिसंदा हुजो तव्हां पंहिंजा नाला बि फिल्म स्टार्स ते बिल्कुलु रखिया आहिनि। साम्हूं ॾिसंदो मां हीअं हीअं ॾिसंदुमि एतिरी टीवी ॾिठी हिकु दफ़ो 5 ॾींहं थी विया 5 ॾींहं हलंदे अॻे दफ़ो बिजली न वेंदी 5 ॾींहं थी विया। अच्छा टीवी जो टाइम हूंदो हुयो टीवी जेको आहे सो 2-3 कलाक हलंदी 4-5 कलाक टीवी बंदि थी वञे उन जेके हिकिड़ा मच्छर हलंदा हुन में मां उहो बि ॾिसंदो रहंदुमि ॼाण खुली अच्छा 5 ॾींहं पूरा मां ॾिठी उन खां ॿाहिरि निकितुमि त हुयो कोन मतिलबु तव्हांजी नज़र ख़राबु थी वई ख़राबु थी वई। टीवी वेझो खां ॾिसण खां त टीवी वेझो न ॾिसो आहे न परे खां बि वेही करे ॾिसी सघो पिया तव्हां एतिरो वेझो ॾिसण सां मतिलबु तव्हां छा ॾिसणु पिया चाहियो त माण्हुनि खे वेझो ॾिसणु पिया चाहियो अदाकारनि खे अदाकाराउनि खे या टीवीअ में अंदरि ॾिसणु पिया चाहियो त हुन में छा आहे? मां इहो ॾिसणु पियो चाहियां हितो ॾिसी वरी पोइ फिरी वेंदुमि पोयों छो फिरी वेंदा टीवीअ खे अॻे वेही ॾिसबो आहे। कॾहिं कॾहिं मूंखे महसूसु थींदो त इहो बाग मथां हिते त न आहे इहा गाॾी हिते त न बीठी आहे इहो जहाज़ हिते त न बीठो आहे मां फिरी वेंदुमि पोयों इहा माई हिते त न बीठी आहे पोइ फिरी वेंदुमि 5 ॾींहं पूरा संदे तव्हांखे पोइ घर में वालदेन न चवंदा हुया त टीवी न ॾिसो? ॾाढी मना कई हुननि उन्हनि खे कहिड़ी ख़बर त मां जेको आहे नाबीद थी वेंदुमि अखियूं मुंहिंजूं ख़तमु थी वेंदियूं सिनेमा ते वेंदुमि मां अॻे वेंदुमि पोइ टिकट बाबू वठंदो मां अॻे वेंदुसि वञी सिनेमा ते बि अॻे वेंदा अॻे फैमिलीज़ ईंदी खाईंदा बिस्कुट न परदे जे अॻियां वेही बिल्कुलु ॾिसंदा हुआ हुन में त उनजा बि ख़राबु नतीजा निकिरंदा आहिनि ॾाढा। त बसि सवलो ई करे ॾिसंदुमि बाक़ाइदे ऐं ॾिसंदुमि ईअं महसूसु थींदो जेको ठोशो लॻे थो नदीम साहब मूंखे थो हणे वैदबरा खे डांस थो करे ॼण मूंखे थो ॾेखारे साम्हूं हेॾियूं जॻियूं मथो ईअं माना एतिरो वेझो खां ॾिसंदा हुयो टीवी या फिल्म जॾहिं सिनेमा हूंदी हुयूं सिनेमा ते वेंदा हुया तव्हां? हा हाणे बि त सिनेमाऊं शुरू थी वियूं आहिनि कराची में उते विया आहियो कॾहिं? वियो आहे मां फिल्म ॾिसी आयो आहियां फिल्म ॾिसी आहियां हिकिड़ी मां कहिड़ी फिल्म ॾिठा? पाकिस्तान फिल्म ॾाढो शौक़ीन आहे मां रांग नंबर आवाज़ु ॿुधो सुठा सुठा आवाज़ हुया उहो कीअं ॾिठो तव्हां नज़र ई ख़तमु थी वई या टीवी ॾिसी ॾिसी फिल्मूं ॾिसी ॾिसी? दिलि जी रोशनी कननि सां ॿुधो मूंखे महसूसु थियो त सुठी फिल्म आहे महसूसु थियो? बिल्कुलु सिर्फ़ु आवाज़ु ॿुधी? आख़िर में माण्हू क्लिप ॾिनी पोइ महसूसु थियो त फिल्म सुठी आहे। माना फिल्म ॿुधो पिया न वेही तव्हां ॾिसो त कोन पिया? जी हा भला हाणे जॾहिं असांजो हीउ प्रोग्राम में तव्हां आया हो गेस्ट थिया हो हाणे टीवीअ में अंदरि अची विया हो तव्हां हाणे तव्हांखे माण्हू ॾिसनि था वेठा टीवीअ ते? अच्छा बिल्कुलु हा सही था ॾिसनि सही ॾिसनि था सुठो चवां थो मां उहो हाणे माण्हुनि खे ख़बर आहे कीअं था अचो न सही आहे बहरहाल टीवी तव्हां में टीवीअ में अंदरि अची वियो एतिरो वेझो खां ॾिठव टीवी जो टीवीअ में अंदरि घिरी वियो आहे हाणे तव्हां टीवीअ में अंदरि वेठा आहियो वठो आहे सही माण्हू आहे ॾिसनि था स्क्रीन ओके हीअ एक्शन सही आहे इहो एक्शन हाणे माण्हू ॿुधाए सघंदा त सही आहे या न सही आहे ठीकु आहे पर तव्हांजो आख़िर मिशन छा हुयो मक़सदु छा हुयो एतिरो वेझो टीवी ॾिसण जो? मुंहिंजो मक़सदु इहो हुयो त इहे हैरत में मां त इहे माण्हू ॻाल्हाइनि कीअं था घुमनि कीअं था इहे सॼी जेके आहे सो इहे भाग कीअं अची आहे टीवी में एॾी बिल्डिंगूं कीअं अची शहर कीअं अची आहे मां परेशानी न मिलुमि माना नई नई जॾहिं टीवी आई हुन महिल इहे तव्हांजो हा मेरा हाणे जॾहिं ज़माने से असीं ॾिसो लठ हेॾो न कयो तव्हां लठ छो खई आहे टेबल आहे शीशे जी लठ तव्हां इहा छो खई आहे हुनखे त सफ़ेद छड़ी हूंदी आहे न वाइट कलर जी हूंदी आहे लठ यार मूं वटि हुई ॾाढी मूंसां जेको आहे नाइंसाफ़ी थी वई बेमन थी मूंसां हिकिड़ो ॿियो अमरा हुयो मूंखे चए तोखे रोड पार थो करायां ॾंडी खसे भॼी वियो अच्छी लठ जेका एॾी बेमानी भला हाणे ब्रेक जो वक़्तु थियो आहे ब्रेक गाॾी सणांसि तव्हांखे गाॾी कहिड़ी गाॾी अथव गाॾी न आहे बाबा प्रोग्राम में जेको वक़फ़ो थींदो आहे कमर्शियल ब्रेक लॻंदो आहे वक़फ़ो चओ न वक़फ़ो अॻे असांजे दौर में वफ़क़ा हूंदा हुया वफ़क़ा न वक़फ़ो हूंदा ब्रेक चवंदा हुआ नाज़रीन प्रोग्राम टिपिकल टॉक में वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो बी हिकिड़ो मिनट हिन में हारून ब्रेस ब्रेक आहे न हिकिड़ी गाॾी आहे टी 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 पोइ ब्रेक खणो टी 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 मिलूं था ब्रेक खां पोइ वाह वाह थैंक यू ज़बरदस्त यार Tumak tumak,